أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तमाम आयल मेंबर्स के भली कार चवंदा अचुत कुरान सिखूं सिंधी में। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां रुकू 21 में सूरह अल निसा ऐं पोइ जुज़ नंबर 6 बि इंशाल्लाह पढ़ंदासीं। 148 ऐं 149 खां जुज़ नंबर 6 तो शुरू थिया। आम सम्झां थो सही ना। एक 148 एक खां 148 खां बिल्कुलु। 148 खां इंशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ताला सिखंदासीं। उनवान असांजो आहे अल्लाह। ठीक है इंशाल्लाह पढ़ूं था। अचो कुरान सिखो सिंधी में। जज़ाकल्लाह ख़ैर साईं। ओवर टू यू। बिस्मिल्लाह रहमान रब्बिल रहीम। आलमीन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अना व ज़िदना इल्मा। बहितरीन दुआ आहे साईं। असांजा उस्ताद जेके मां 2-3 क्लास वठंदो आहियां उन्हनि बि दुआ ज़रूरु पढ़ंदा आहिनि शुरूआत में। ही ॾाढो फ़ाइदे जी दुआ आहे। अल्लाह सही करे मूंखे अञा यादि कोन्हे का मां बि यादि कयां थो, कोशिशि कयां थो यादि करण जी। ऐं हदीस मुबारक आहे उनजो ही पार्ट आहे। ऐं दुआ जो इहो पार्ट चवनि था हदीस मुबारक को जीअं माना मुकमिल जेको बि आहे हुन खां हीअ बि पढ़ी सघिजे थी पई। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। कोशिशि कजे जेतिरे क़दुरु यादि थी सघे जो इहा दुआ ॾाढी फ़ाइदेमंद आहे, ख़ासि तौर ते इल्मु हासिलु करण लाइ इंशा अल्लाह ताला। ऐं असल में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हीअ असांजूं जेके इहो रुकू आहे 21 उन जूं आयतूं शुरू थियूं पयूं 142 खां जेको असां 47 ताईं पढ़ियूंसीं पए। इहे रुकू 21 में हिन वल मोहसनात माना 5 जुज़ में हुयूं। माना रुकू 21 जो इहो पार्ट 142 खां शुरू थियो 147 ताईं 5 रुकू में। हाणे जेको असां ॾिसूं था पिया 48 खां 52 ताईं इते असांजो जुज़ 6 थो शुरू थिए। माना कहिड़ो? ला युहिब्बुल्लाह अल्लाहु अकबर। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मूंखे त मां चवां केॾो रब जो शुक्र अदा कजे सो जुज़ 6 क़ुर पाक जे ते पुॼी आऊं पाण। अल्हम्दुलिल्लाह सूरह निसा अञा हले थी पई। ऐं साईं जीअं नईम साहब चयो त उनवान अल्लाह। अल्लाह उनवान कीअं आयो आहे? तव्हां ॾिसजो त 3 ॻाल्हियूं हिते थियल आहिनि आयतुनि में। कहिड़ी ॻाल्हि थियल आहे? पहिरीं ॻाल्हि हीअ। अच्छा त हिन में रिकॉर्ड असां कयोसीं? रिकॉर्ड कयोसीं? जी साईं। रिकॉर्ड साईं रिकॉर्डिंग कोस्ट हले। में कर साईं मूंखे हा कोस्ट बि करे ॾिजो। हा रिकॉर्डिंग हले पई। तव्हांखे कोस्ट बि करे था छॾियूं इंशाअल्लाह ताला। हिन में नईम साहब है। ही थियो साईं। अच्छा हाणे हा त असां ज़िक्र इहो पिया कयूं त जेकी हीअ आयतूं आहिनि इन में अलाह उनवान आहे, पर अलाह कीअं? ॾिसो 2-3 जेके टॉपिक्स आहिनि। कहिड़ा? पहिरीं ॻाल्हि इहा त अलाह ॼाणे थो जेका नेकी कजे लिकाए आहे ज़ाहिर, इहो अलाह ॼाणे थो। ॿियो अलाह आहे माफ़ कंदड़। टियों अलाह जी नाशुक्री करणु न खपे। इहा असांखे तक़रीबन सभिनी खे ख़बर आहे। अहिड़ी का ॻाल्हि न आहे न मां जेका असांखे ख़बर न हुजे, पर क़ुर पाक में किथे आयल आहे, कहिड़े कॉन्टेक्स्ट में आयल आहे, उन में कहिड़ा लफ़्ज़ आयल आहिनि, इहे सभु अॼु असां पाण सिखंदासीं इन्हनि आयतुनि खे इंशा अल्लाह ताला। त चयोसीं त हिन रुकूअ जी ख़ासि में त इहा आहे त इहो रुकू 2 जुज़नि में आहे, 5 में बि 6 में बि। 5 वारो पार्ट 142 खां शुरू थियो 147 ताईं। उन में कहिड़ो ज़िक्र हुयो? मुनाफ़िकनि जी निमाज़ सुस्ती ऐं ॾेखार लाइ। मुनाफ़िकनि जो ठिकाणो आहे जहन्नम जो तरो। ऐं अलाह पाक इहो चयो त छा कंदो अलाह तव्हांखे अज़ाब करे? जेकॾहिं त अलाह जा शुक्रगुज़ार थींदव त पोइ अलाह तव्हांखे छो अज़ाब कंदो? माना अलाह जी नाशुक्री करणु न खपे। असांखे ख़बर आहे, पर उहो असांजो हिकिड़ो क़ासिम साहबु आहे जेको पाकिस्तान में लेक्चर्स कंदो आहे, क़ासिम शाह साहबु। घणियूं ॻाल्हियूं सुठियूं ॿुधाईंदो आहे, असां ॿुधंदा त आहियूं, पर अमल जी ॻाल्हि आहे। पर हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि मां हुनखे
मूंखे ॾाढी सुठी लॻी, मूंखे यादि कोन थी विसरे, उहा ॻाल्हि घणी विसरी वई आहिनि, पर उहो चवंदा त असां सभिनी खे ख़बर आहे त अलाह पाक जो शुक्र कजे, पर ख़बर अथव असां अलाह जो शुक्र कीअं कंदा आहियूं? को तव्हां खां हाल पुछे, अदा ॾियो ख़बर कीअं? अदा हा शुक्र आहे, पर यार ही मज़ो न आहे, पर हिन ॻाल्हि में नौकिरी में मज़ो न आहे, हिन में पघार में मज़ो न आहे, हिन ॿारनि जे मामले में ही मसइलो आहे, घर वारी जो मसइलो, हुन जा मसइला, ऑफिस जा मसइला, माना ईअं असां चवंदा आहियूं शुक्र आहे, पर असां हर शुक्र जी ॻाल्हि सां गॾु ईंदा आहियूं। इहा जेका आहे न, पर ॾाढो असां कमज़ोर आहियूं इंसान आहे, इहा असांखे ख़तमु करणु खपे। ख़तमु थींदी या न थींदी अलाह त बहितर ॼाणे, पहिरीं त पाण खे ॾिसजे त हर ॻाल्हि में पर आहे। बहरहाल अॻिते हलूं था पिया त 142 आयत हुई मुनाफ़िकनि बाबति, ऐं मुनाफ़िकनि लाइ अलाह पाक इहो चई छॾियो त उहे काफ़िर आहिनि, जेके आदत नथा अचनि, ऐं उन खां पोइ उन्हनि जो सभ खां वधीक उनजो सख़्ती ॻाल्हि कहिड़ी, त उहे सभ खां हेठे तरे में वेंदा दोज़ख जे। अलाह अकबर, अलाह साईं असांखे मुनाफ़िक खां पनाह में रखे इंशा ताला। उन खां पोइ अलाह पाक चए थो त जिन पर तौबा कंदा ऐं अमल साले कंदा। ॾिसो न, क़ुर पाक में जन्नत जी बिशारतुनि जे लाइ ईमान ऐं अमल साले ॿई ॻाल्हियूं आयल आहिनि। छो जो अलाह पाक फरमायो आहे हिकिड़ी ॾाढी मुख़्तसिर आयत, सूर असर 103 नंबर आयत, ऐं इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जन जो कौल आहे, ॾाढो बहितरीन कौल आहे, त जेकॾहिं अलाह पाक चाहे हा, ही 6000 खां मथे आयतूं लाथियूं अथसि क़ुर पाक में। भई हर मौक़े ते आयत लथी आहे न, कंहिं न कंहिं मौक़े ते का न का हिदायत लाइ, ऐं जेका 30 सिपारनि में असां रखी आहे खणी, फॉर एग्ज़ाम्पल 114 सूक्तूं, पर आयतूं घणियूं आहिनि हुन में, तक़रीबन 6000 खां मथे आहिनि। त चए थो त जेकॾहिं सूर अल असर में 3 आयतूं आहिनि, जेकर अलाह पाक चए हा त मां फ़क़ति सूर अल असर थो लाहियां इंसान जी हिदायत लाइ, क़ुर पाक हिदायत लाइ आहे, चए थो सूर अल असर लाहियां न, उहा इंसान खे काफ़ी। एॾी वॾी जामे 3 आयतूं क़ुर पाक जूं जामियूं आहिनि। केरु थो चए? इहो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह। छा थो चए त वल असर, कसम थो खणे अलाह, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, इंसान, असां सभिनी खे ख़बर आहे इहा माना जी, इंसान खसारे में आहे, इल्ल लज़ीन आमनू, सवाइ हुन जे जिन ईमान आंदो। पहिरियों शर्त खसारे मां निकिरण लाइ कहिड़ो आहे? ईमान। उन खां पोइ छा खसारे मां निकिरी वेंदो? न, इल्ल लज़ीन आमनू ॻाल्हि पूरी न कई अलाह पाक, अञा ॻाल्हि हले थी पई अॻिते, अमिल सालिहात, ऐं पाण अमल साले कयूं, उहो खसारे मां निकिरंदो। जंहिं हक़ जी ॻाल्हि कई ऐं ॿुधी, वतवासो माना, ऐं जॾहिं माण्हू हक़ जी ॻाल्हि कंदो आहे त हुनखे नुक़सानु थींदो आहे, कंहिं न क़िस्म जो, पैसे पाई जो बि थींदुसि, वक़्त जो बि थींदुसि, माण्हुनि खां ॿुधणो बि पवंदुसि चङी ॻाल्हि जे लाइ। त पोइ अलाह पाक चओ त वतवासो बिसब्र, हिक ॿिए खे सब्र जी तलक़ीन कयूं। केॾो लफ़्ज़ आहिनि तमामु। इहा शइ आहे खसारे मां निकिरण ते, जॾहिं माना त ईमान पहिरियों, अमल साले उन सां गॾु ज़रूरी आहे। अलाह पाक हिन में बि इहे चयो 146 नंबर आयत में, त पोइ जिन तौबा कई, पाण खे बदिलायो, सुधारियो, उन्हनि लाइ छा आहे? सौफ़, सौफ़ थींदो आहे माना हर्फ़ इस्तक़बाल चइबो आहे, हिनखे जल्दी असांखे ॾींदासीं, अलाह ॾींदो हुनखे या उन मोमिननि खे अजरन अज़ीम आहे। जेको सुधारींदो पोइ उहो वरी माल मोमिनी न थींदो, माना मोमिननि सां गॾु हूंदो उहो, ऐं उहो मोमिनी लाइ छा आहे? अजरन अज़ीम आहे, बहितरीन अजर आहे, अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह। ठीकु। ऐं 177 में आयो त अलाह हरूभरू कंहिंखे सज़ा ॾियणु नथो चाहे, हुन लाइ नाशुक्री कंदो। नाशुक्री ख़ासि कहिड़ी आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नेमत असांजे मथां आहे, अलाह साईं पैगंबर करे मोकिलियो उन्हनि खे, क़ुर पाक जी नेमत आहे। सभ खां वॾियूं नेमतूं त इहे आहिनि, असां चवंदा आहियूं सिहत नेमत आहे, रिज़्क़ नेमत आहे, औलाद नेमत आहे, बेशक आहे, पर सभिनी खां वधीक असांखे हुकुम छा आहे त मोहबत रखणी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, पंहिंजे जान खां बि वधीक, उहा नेमत। ऐं अलाह पाक इहो क़ुर में चई छॾियो, असां पढ़ी आयासीं अॻे, त अलाह पाक
नेमतुनि जो एहसान जतायो आहे इंसाननि ते जॾहिं अलाह पाक चयो आहे त तव्हां ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी करे मोकिलियईं, तव्हां ते नेमत कई अथई। मनल मोमिनीन, अहिड़े क़िस्म जो लफ़्ज़ आहे कोई, असां पढ़ी आयासीं। इहा नेमत आहे। उनजी जेकर नाशुक्री कंदो त पोइ त अलाह सज़ा ॾींदो। अलाह सां असांखे शुक्रगुज़ार करे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमत मां आहियूं। अलाह सां असांखे दीन ते रखियो आहे, असांखे क़ुर सां मोहबत नसीब कई अथसि ऐं असांखे इंशा अलाह ताला अमल साले बि नसीब कया अथसि। अलाह असांखे उन में इस्तक़ामत ॾे ऐं वधीक अमल साले करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इते असांजो जुज़ 5 पूरो थियो, 147 आयत ते। ठीकु, हाणे अचे थो ला युहिब्बुल्लाह। ही ला को ॿुधाईंदो त हीअ कहिड़ी आहे। ला माना छा आहे? ला जी पहिरीं को अनम्यूट करे ॿुधाए। ला माना न ला माना न। ऐं न जेका आहे 2 क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हीअ कहिड़ी ला आहे? म्यूट कयो पाण खे प्लीज़। दादा चईं थोरो साईं नेम ऑफ म्यूट कयो सुनी की प्लीज़। जिन्हें के है हा महिरबानी। हीअ ना ला कहिड़ी आहे? नाया। ला नाईअ में हुकुम हूंदो आहे न कर जो। अच्छा, हीअ स्टेटमेंट आहे। ला युहिब्बुल्लाह, नथो अलाह पसंदि करे, त माना ही जस्ट स्टेटमेंट आहे। त पोइ हीअ कहिड़ी ला थींदी? नाफ़िया। नाफिया। हा नाफ़िया। ठीकु, ला नाफ़िया आम ला आहे, माना न आहे बसि न कर। मूंखे किताबु आहे न, मूं वटि कोन्हे किताबु, इहा बि न कर आहे, पर इहा न कर में हुकुम न आहे। हिन किताब खे हथु न लाइ, इहा ला न ई आहे, हुकुम आहे हिन में। ठीकु आहे साईं। त ला युहिब्बुल्लाह, नथो अलाह मोहबत करे या पसंदि करे। कहिड़ी ॻाल्हि खे? अचो आयत में ॾिसूं। हाणे हिन खे रुकू असांजो थी वियो 21। चवंदा आहियूं अर रुकू अल हादी वल इशरून, माना रुकू थी वियो 21। इहो आहे यस्तमिर, माना अञा जारी आहे। 21 नंबर अञा जारी आहे, पर थियो छा आहे? जुज़ चेंज थियो आहे असांजो, माना सिपारो। असां शुरू सूर निसा किथां कईसीं? पहिरीं आयत जेका हुई उहा सूर जुज़ राबे में ई। सिपारो चोथों कहिड़ो हुयो? लन तनालू। इन मां शुरू थी सूर निसाए। उन खां पोइ हलिया ई कहिड़ी में? 24 खां 147 ताईं जेके आयतूं हुयूं हिन सूरत जूं, उहे हुयूं 5 सिपारे में, अजुज़ुल ख़ामिस, सिपारो 5। ठीकु, उन खां पोइ जेको ही रुकू आयो आहे 21, इन में प्लस आहे, माना इन में अञा हले थो पियो इहो जेको वल मोहसनात आहे, अञा अॻिते हले थो पियो रुकू। हाणे 148 खां 176 आख़िरी नंबर आयत आहे सूरह निसा जी। इहे कहिड़े में ईंदा? जुज़ सादिस, 6 रुकू जुज़ में, 6 सिपारे में, सिपारो 6। 24 नंबर ते रुकू पूरा थींदा त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सूरह निसा पूरी थींदी इंशा अल्लाह ताला। ठीकु, हाणे कहिड़ो माना हाणे जुज़ असांजो कहिड़ो थियो? ला युहिब्बुल्लाह। ही हितां आयो हिन में, ऐं हितां असां वञूं था पिया कयूं, अञा हिन में हले थो पियो। ठीकु थियो। अहिड़े नमूने सां अलाह हीअ ई ॻाल्हि चई थिए पई यादि इक्तमल जुज़ुल ख़ामिस, माना 5 जुज़ पूरो थियो हिते 143 ते, माना मुकमिल थियो 5 जुज़, ऐं शुरू थिए थो 6 जुज़ या इब्तिदा चइबो आहे न, इब्तिदा। इब्तिदा थिए थी कहिड़े जुज़ जी? सितत, माना 6 सितत। सितत क़ुर पाक में तव्हांखे लफ़्ज़ आहे त किथे अलाह पाक इस्तेमालु कयो आहे? तव्हांखे लफ़्ज़ अचे थो ज़हन में कोई? सितत कहिड़े जाइ ते इस्तेमालु थियल आहे? घणनि खे ॿुधल आहे इहो? सितत अयाम, जेको अलाह साईं 6 ॾींहंनि में पैदा कई धरती आसमान खे, सितत अयाम, 6 ॾींहं। ठीकु आहे, उन में 6 लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। ऐं 7 चइबो आहे सब खे। सब खे ख़बर आहे क़ुर पाक में किथे किथे इस्तेमालु थियल आहे ऐं कहिड़े वक़्तु इस्तेमालु थियल आहे? सब ख़ासि तौर ते असां रोज़ु ॾिसंदा आहियूं, ॾिसंदा त कोन आहियूं, पर मतिलबु उहो यानी असांखे ख़बर आहे त छा सब किथे इस्तेमालु थियल आहे? सब समावात। हा, ॿियो हिकिड़े सब कहिड़े हिकिड़ी सूरत आहे क़ुर पाक जिन में सब इस्तेमालु थियल आहे ॾाढो। कहिड़ी? 7 ॻऊं, 7 संग, ॾुबरा, 7 ॻऊं वरी सगरियूं, अलाए थुलियूं मतारियूं, 7 संग सड़ियल, 7 संग सावा। यादि अचे थो कुझु? कहिड़े नबीअ सगरियो जो किसो हलियल आहे? सूरह यूसुफ।
सूर यूसुफ जंहिंमें हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाब ॾिठो इहो सुभान माशा अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह दी त सभ माना सत पर सभ सोल वञा इहो आहे उते सभ सनाबिल आहे हुन में पर सभ समावात चइजे त ॾाढो ईज़ी आहे यादि रखण लाइ सत आसमान ऐं सत नंबर तमामु अहम आहे सत अहम छो आहे इहो को ॿियो ॿुधाईंदो त सत ॻाल्हियूं छाजे करे अहम आहे इस्लाम में सत ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि सत जन्नत जे दरवाज़ा ईअं चवंदा आहिनि जन्नत जा दरवाज़ा सत हूंदा आहिनि अठों हिकिड़ो हूंदो आहे जेको ख़ासि रोज़े तारियल आहे सत दरवाज़ा सत लेवल बि आहिनि आसमान आहिनि साईं सत आसमान आसमान सत बि थिया आसमान बिल्कुलु ॿी हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे सत साल में हिकिड़ो दफ़ो जेको माण्हू सफ़र करे वेंदो आहे काॾे हज सत तवाफ़ ॾींहं तवाफ़ नहीं तवाफ़ सत तवाफ़ हज हा हज साईं हज में तवाफ़ जा जेके सत फेरा थींदा हा आहिनि सत उन खां पोइ ॿी हिकिड़ी ॻाल्हि सत थींदी आहे उते ई रमी न रमी में त साईं न न रमी न साईं हो इहो साई हा उन में त 14 चकर थींदा आहिनि न न सत थींदा आहिनि साईं हिकिड़ो दफ़ो वञी वरी मोटिबो आहे वरी वञी हा मोटिबो आहे वरी वञी ख़तमु मोटिबो आहे पोइ ख़तमु थींदो आहे वरी सतो नंबर सत हा सत ठीकु आहे जितां शुरू कबी आहे ख़तमु हुते कोन थींदी आहे छो जो ख़तमु न न शुरू थींदो सत थींदा आहिनि ॿियो त अची हुते होॾे ख़तमु थियो थींदो टियों अची हुते चोथों अची ख़तमु थियो छहों अची ख़तमु थियो सतूं वञिबो त वरी ॿियो पासो थी वियो ठीकु आहे न साईं त सत आसमान सत ज़मीनूं बि चयल आहिनि हिकिड़े हंधि मिसल हा चयल आहे क्लियर कट न हूअ अर्ज़ु हिकिड़ी आहे त सत तमामु अहम नंबर आहे इनशा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाणे हीअ जेको 48 नंबर आयत हले थी पई न हिन में थोरो ॾिसजो असांजे रोज़मर्रा जूं हालतूं हिन में बयानु थियल आहिनि कहिड़ियूं हिकिड़ी रिआयत मिलियल आहे मज़लूमनि खे माना हिकु हंधि ज़ुल्म थिए जंहिं ते त करण वारो छा हूंदो फ़ाइल उहो ज़ालिम उनखे छा चइबो ज़ालिम फ़ाइल जेके चवंदा न करण वारो माना डूअर अंग्रेज़ी में चवंदा आहियूं ज़ुल्म थींदो आहे त जंहिं ते ज़ुल्म थींदो उनखे चवंदा आहियूं मज़लूम हाणे असां अॻिते हली करे हिकिड़ो पैटर्न ठाहींदासीं जेको डूअर आहे उनखे फ़ाइल चइबो ऐं जंहिं ते का ॻाल्हि थिए को एक्शन थिए उनखे मफ़ूल चइबो ऐं जेको अमल थिए उहो छा थींदो फ़िअल फ़िअल पर हिते असां ॻाल्हि छा था चऊं कंहिंजी ॻाल्हि तव्हांखे मफ़ूल जी ॻाल्हि था कयूं कंहिंजी मज़लूम जी मज़लूम माण्हू कॾहिं थींदो आहे जॾहिं कोई उन सां ज़ुल्म करे त ज़ुल्म करण वारो केरु हूंदो ज़ालिम हूंदो साईं ज़ालिम ज़ालिम छा थींदो फ़ाइल फाइल फाइल ऐं मज़लूम छा थींदो मफ़ूल मफ़ूल माशाअल्लाह मफ़ूल अंग्रेज़ी में चइबो हिनखे हूअं त चए थो जेको ज़ुल्म करे थो उनखे चइबो सब्जेक्ट सब्जेक्ट फ़ाइल ऐं अरबी में जंहिं ते ज़ुल्म थिए थो या जेके जंहिं ते को अमल थिए थो पियो असां ज़ालिम मज़लूम असां यादि रखूं जंहिं ते ज़ुल्म थियो उहो छा थींदो माना मज़लूम मफ़ूल थींदो साईं मफ़ूल थियो ऐं अंग्रेज़ी में चइबो हुनखे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट माना जेको ज़ुल्म करण वारो ज़ालिम छा थियो सब्जेक्ट सब्जेक्ट ऐं जंहिं ते ज़ुल्म थियो उहो मज़लूम उहो मरफ़ू छा थींदो जेको मफ़ूल आहे उहो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट हा हू सब्जेक्ट आहे हू ऑब्जेक्ट आहे ठीकु सही हाणे हलूं था पिया अलाह पाक चए थो पियो हिन में तव्हां ॾिसजो आयत जॾहिं अचे थी पई वकान अल्लाह समीअन अलीमा त हीअ आयत ख़तमु थी आहे जेका 147 48 तां शुरू थिए थी भई ला युहिब्बुल्लाहुल जहर बिस्सूइ मिनल क़ौल इल्ला मन ज़ुलिम वकान अल्लाह समीअन अलीमा ॾिसूं त अलाह पाक जी आयत चवे छा पई थी ॾिसो अलाह पाक फरमाए थो नाहे ला माना नाहे ॾिसो नाहे हुकुम नाहे अलाह पाक छड़ो तव्हांखे ॿुधाए थो पियो असांखे त अलाह या नाहे पसंदि कंदो अलाह बुलंद करणु ही थोरो हिनखे पास ॾींदो हिते बुलंद करणु हक़ीक़त में थींदो आवाज़ जो पर छो जो मिनल कौल हिते आख़िर में लिखियलु आहे हिनखे मां हरूभरू आख़िर में खणी आवां पर सिंधी में जेका माना थींदी उहा थींदी नाहे पसंदि कंदो अलाह बुलंद करणु आवाज़ जो बुराई सां बिल सूए माना बुराई सां इल्ला मन ज़ुलिम सवाइ जंहिं ते ज़ुल्म थियो इन वकान अलाह समीअन अलीमा अलाह आहे ॿुधंदड़ ॼाणंदड़
हाणे आवाज़ जो बुलंद करणु छा आहे ऐं बुराई सां छा आहे? ॻाल्हि छा आहे त जंहिं ते ज़ुल्म थींदो उहो ज़ालिम खे दुआऊं ॾींदो, बदनाम ॾींदो। बददुआऊं ॾींदो। ऐं उन खां पोइ डिपेंड करे थो त ज़ुल्म कहिड़ो आहे। कॾहिं कॾहिं त माण्हू छड़ी कावड़ ॾेखारींदो। असां वटि के माण्हू हूंदा आहिनि त के ज़बान गंदी इस्तेमालु कंदा आहिनि, हा न। पर जेकॾहिं हिते मक़सदु फ़र्क़ु इहो आहे अलाह पाक जो चवण जो त कंहिंजे लाइ बि अलाह खे पसंदि न आहे त तव्हां हुन लाइ ख़राबु ॻाल्हायो, ऐं ख़ासि तौर ते ओपनली। माना भई पाण मां कमरे में वेठो आहियां हिकिड़े माण्हू सां, मुंहिंजी दोस्त आहे, भाउ आहे, कंहिं ॿिए आहे, मूंसां केरु ज़ुल्म कयो, पर हीअं त न चए मूंसां केरु ज़ुल्म कंदो, मां कंहिंसां ज़ुल्म कयो हुजे, हक़ीक़त त इहा त असां ज़ालिम आहियूं पाण, हक़ीक़त में वधीक असां ते केरु ज़ुल्म कंदो, असां ज़ालिम आहियूं। जेकॾहिं उहो कमरे में वेही, अलाह सां पनाह में रखे असां सभिनी खे, पर जेकॾहिं कुझु चवे थो अलाह सां ॻाल्हाई, छो ॿिए त कंहिं न ॿुधो न, उहो ज़हर न आहे, उहो अंदरि ई अंदरि आहे। उहो माण्हू पाण ई वेठो थो ॻाल्हाए पाण सां ॿियो टियों, पर जंहिंखे घर में ॿुधायईं या किथे ॿाहिरि वञी ॻाल्हि कयईं, मस्जिद में कयईं, दोस्तनि जी कचहरी में कयईं, उहो ज़ाहिर ज़हूर आहे। पोइ थींदो छा आहे त जेको लफ़्ज़ आहे न, ही त ही ला नाफ़िया तव्हांखे ॿुधायो त थियो, इहो अची वियो। हाणे हिन में थोरी हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो त ज़हर थींदो आहे, माना खुलियल तरह ऐं ज़ोर सां ॻाल्हाइण या दाऊं करणु, क्लियर? उहो अलाह पसंदि नथो करे। ॾाढियां ॻाल्हाइणु, कंहिंखे बदचद ॻाल्हाइणु अलाह साईं खे पसंदि न आहे। पर इल्ला, अलाह पाक चए थो इल्ला, अलाह जे क़ुर जो आयतूं आहिनि, इल्ला माना सवाइ मन ज़ुल्म, जंहिं ते ज़ुल्म थियो, हा उहो चई सघे थो पियो, भले वञी तव्हां करे मस्जिद में, भले कंहिं ॿिए खे ॿुधाए, भले घर में ॿुधाए, ॾाढियां ॿुधाए, रड़ियूं करे ॿुधाए, मर्ज़ी अथसि, जेतिरो जेके पेशंस हुआ। पर अलाह पाक खे आवाज़ वॾो पसंदि न आहे, अदरवाइज़ कंहिंजे लाइ ख़राबु ॻाल्हाइणु। अच्छा, जेकॾहिं दिलि दिलि में आहे उनखे चइबो आहे इसरार, माना ख़ामोशी सां, है न, ख़ामोशी सां, ज़हर न, ज़हर माना बुलंद आवाज़ सां ऐं ज़ाहिर ज़रूर। अच्छा, हिन में अॻिते हलंदासीं, तव्हां ॾिसो हिते वकान अल्लाह समीअन अलीमा, इहो असांजो थींदो आहे इस्मु कान, ख़बर कान। हिते असां नथा ॻाल्हायूं, अॻिते ॿुधंदासीं त कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उहे। तव्हां ॾिसंदव त इस्मु कान मरफ़ू हूंदो आहे तॾहिं साए रंग में आहे, ऐं ख़बर कान मनसूब हूंदी आहे ॻाढ़े रंग में, पर हूअं ई ही मनसूब आहिनि, असांखे ख़बर आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो इहे आहिनि इस्मन, इहे छो जो तनवीन आहे हिननि ते, पर ही असां पोइ सिखंदासीं, हिनखे नथा ॾिसूं, फ़िलहालु तर्जुमनि ते था हलूं, ठीकु। ॻाल्हि इहा आहे त ज़हर चइबो खुली तरह ऐं ज़ोर सां ॻाल्हाइण खे, क़ुर पाक में ॿिया लफ़्ज़ बि आया आहिनि, ऐं अरबी जा कुझु लफ़्ज़, फॉर एग्ज़ाम्पल ऐलान करणु, माना इहो ज़ाहिर ज़रूरु थींदो, इज़हार करणु माना ॿुधाइणु कंहिंखे, इज़हार करणु इहो बि इन जी में ईंदो आहे। तजाहर खुली तरह ॻाल्हाइणु, जहार ज़ोर सां ॻाल्हाइणु, रफ़ा सौत आवाज़ जो वॾो करणु। ऐं रफ़ा सौत कहिड़े ज़िक्र में आयो आहे, तव्हां ॾिसंदव सूरह अल अहज़ाब जेका 30 नंबर आहे, उन्हनि में असाबनि सॻो उन्हनि खे चयो त पंहिंजो तव्हां आवाज़ु घटायो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आवाज़ खां तव्हांजो वॾो त मथां तव्हांखे ख़बर बि न पए त ऐमाल चट थी वञनि, कमाल त कयो। मके वारनि सहाबनि जे बारे में कंहिं ॻाल्हि कई हुई, मूंखे हाणे यादि नथो अचे रेफरेंस, जेको मदीने वारो को सहाबी हुयो, को अंसार हुया, त उते उन्हनि खे मना कई वई त इन्हनि लाइ कुझु न ॻाल्हायो, इन्हनि जो हिकिड़ी ख़ाक ख़ैरात करणु तव्हांजे वॾनि जबलनि जे ख़ैरात खां मथे आहे। मफ़हूम हो इहो, अलाह बहितर ॼाणे पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लफ़्ज़, माना एॾी तव्हां जॾहिं अंदाज़ो लॻायो त उहे बि सहाबा कराम आहिनि, उन्हनि खे ईअं चयो वियो त तव्हां मके वारनि जे तव्हां भेंट नथा करे सघो, उन्हनि जा अमल कंहिं कम जा न आहिनि, जेकॾहिं हुननि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आवाज़ खां वॾो आवाज़ कयो, कमाल आहे। ऐं हिते असां वटि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़ात अक़दस ते अलाए केतिरा बहस था थियनि, वीडियो ठहिया पिया आहिनि अजाई सजाई ॻाल्हियुनि ते,
ऐं हिन में कंहिं ॾींहुं हिकिड़ो ॿियो बि लिखियो हिते पियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबरकत नाले बाबति या कंहिं ॿी ॻाल्हि बाबति त जेको हुन हदीस मुबारक मुतावातिर आहे उन ते हिकिड़ी तनक़ीद कई। मां चयोमांसि साईं ख़ुदा जा थियो, असांखे इल्मु केतिरो हदीस मुबारक जो, तव्हां हिननि जी तनक़ीद जीअं फॉरवर्ड करे छॾी आहे, तव्हांखे ख़बर आहे हिन में लिखियलु छा आहे जेको तनक़ीद कई अथई, तव्हां ॾिसो त सही। पर जेको लिखियो आहे न उहो जेको कंसेप्ट ॾिनो अथई उहो कंसेप्ट सही आहे, हुनखे हर भुरो हुन रद्द कयो आहे, उहो पाण हुनखे सम्झ में ई कोन आई आहे ॻाल्हि। मां चयो तव्हां ॾिसो, मां तव्हांखे शर्तिया चवां थो, मां तव्हांखे साबित करे ॾींदुसि। त हुन ते चईसीं हाणे छॾियो हिन ॻाल्हि खे, इहो घणो बहस आहे। मूं चयो मिठा मिठा भाउ, इहो घणो बहस न आहे, इहो अजायो बहस आहे। असांजो इल्मु नंढड़ो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस ते बहस था कयूं, क़ुर जूं 4 आयतुनि जी माना सम्झ में कोन थी अचे पाण खे पाण, छड़ो मुलनि जे ॿुधण ते जेका तक़रीर अचे थी उनखे फॉरवर्ड कर। अलाह साईं हिदायत करे असां सभिनी खे इंशाअल्लाह ताला। बहरहाल अल जहर जी ॻाल्हि कईसीं त खुली तरह ऐं ज़ोर सां, अल असर थींदो आहे माना राज़ सां, जेको राज़ माना अंदरि ई अंदरि में, ठीकु आहे, सीक्रेसी में अलाह सां ॻाल्हाए, अंदरि में रोबाॾे अलाह खे रोई करे, उहो करे सघे थो हूअं बि। पर बहरहाल हिते ॻाल्हि छा आहे, बेगुनाह माण्हू जिन ते मज़लूम थियो आहे उनखे अलाह एक्सेप्शन ॾिनी आहे, त उहो माण्हुनि खे ॿुधाए सघे थो पियो। पर ॿिए जे लाइ अलाह खे पसंदि न आहे इहा ॻाल्हि, त तव्हां ॾाढा ॻाल्हाए कंहिंजी ख़राबी बयानु कयो का, ला हौल वला कुव्वत। ठीकु, उन खां पोइ हिकिड़ा ॿिया लफ़्ज़ आहिनि जेके हसन माना सुठो, या ॿिया 2 लफ़्ज़ आयल आहिनि। अॻिते हलूं था पिया पंहिंजी आयत ते इंशाअल्लाह ताला 149। अलाह पाक फरमाए थो त जेकॾहिं तव्हीं कयो का चङाई, ठीकु, चङाई जो लफ़्ज़ हिते कहिड़ो आहे क़ुर पाक में? ख़ैर साईं। ख़ैर। असां चवंदा न ख़ैर जी ॻाल्हि कर, अलाह का चङाई जी ॻाल्हि कर। चङाई, ख़ैर चङाई आहे, ख़ैर जो कमु करणु खपे, चङाई जो कमु करणु खपे। ख़ैर असां सिंधी में चवंदा आहियूं। हिन में जेकॾहिं लिखियो आहे त जेकॾहिं तव्हां कयो का ख़ैर जी ॻाल्हि या ख़ैर, ख़ैर ख़ैरात सभु गॾिया पिया आहिनि पाण में, सिंधी लफ़्ज़नि इहे। त जेकॾहिं कयो का चङाई ज़ाहिर करे, औ तुख़्फू तुबदू माना ज़ाहिर करे, तुख़्फू माना माना हुते चवां न खे लिकाए खुफिया। करे, ख़ुफ़िया, खपे हा खुफिया ख़ुफ़िया, ख़ुफ़िया लिकाए करे, औ ताफ़ू या माफ़ कयो, अनसूए कंहिं बुराई खे, माफ़ कहिड़ी बुराई खे, जेकॾहिं कंहिं तव्हां सां बुराई कई। हिकिड़ो ज़ुल्म आहे न, ज़ुल्म जा बि त क़िस्म आहिनि न। मज़लूम जेको आहे कंहिंखे चयो त भई मां, इहा मुंहिंजी सलाह ते हेॾे हलूं था, त मां नथो हलां, को कंहिं ते कावड़जी वञे, हिन ते बि सम्झ में त मां मज़लूम आहे। घणी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, के सफ़ा इम्पेशंस हूंदा आहिनि असांजा माण्हू, थोरी ॻाल्हि ते कावड़जी वेंदा आहिनि। त बहरहाल उहो ज़ुल्म त न आहे न, पर माण्हू कंहिंखे ज़ुल्म सम्झी सघे थो त को माण्हू मज़लूम थी वञे, अलाह त बहितर ॼाणे। पर अलाह पाक हिते चए थो पियो त जेकॾहिं तव्हीं कयो का चङाई ज़ाहिर करे या लिकायो उनखे, ख़ैर जी का बि ॻाल्हि, ऐं उन सां गॾु अलाह पाक कहिड़ी ॻाल्हि कई आहे, औ तअफ़ू, तअफ़ माना माफ़ करणु, अनसूई, सुई माना बुराई, या मुआफ़ कयो या दरगुज़र कयो कंहिं बुराई खे, कंहिंजी बि का बुराई महसूसु कईसीं या चङाई न आहे का, जेकॾहिं दरगुज़र कयो, त पोइ छा थो चए अलाह पाक, फ़इन अल्लाह कान अफ़ूअन कदीरा, त बेशक अल्लाह आहे माफ़ कंदड़, अल्लाह ख़ुदि माफ़ कंदड़ आहे। त जेकॾहिं तव्हां माफ़ कंदासीं या असां कंहिंखे माफ़ कयोसीं, त अलाह खे छा ॻाल्हि पसंदि ईंदी या अलाह कावड़जी वेंदो? अलाह खे ॻाल्हि पसंदि ईंदी। अलाह पाक जी क़ुर जी आयत इहा ॿुधाए थी पई। फ़ाइनल का, हाणे पंहिंजे लाइ अलाह पाक छा चयो आहे हिते ॾिसो, पोइ हिते कहिड़ा लफ़्ज़ आया आहिनि जेके 2 दफ़ा ईअं आया आहिनि, हिते समीअन अलीम आहे, भई हिते न आयो आहे अफ़ूअन कदीरा, छो जो हिते अलाह पाक ॼाणे थो पियो, समीअन ॿुधे थो पियो, दाऊं कंदो बि ॿुधंदो, पर जे दाऊं न कंदो त पोइ अलाह न ॿुधंदो न, किथां ॿुधंदो अलाह? अलाह चए थो समीअन अलीम आहे, मां ॼाणंदड़ आहियां, भले दाऊं न कंदव तव्हां बि मां ॼाणंदुसि त तव्हां सां ज़ुल्म थियो आहे। अलाह अकबर, कमाल न आहे लफ़्ज़नि जो। अलाह पाक पंहिंजे लाइ कहिड़ा सॼा आहिनि, अलाह समी अन अलीमा, छो जो ज़िक्र हिते इन ॻाल्हि जो अचे थो पियो त माण्हू को दह करे थो पियो ज़ाहिरी, या को लिकाए थो करे, या अदर अदर अलाह खे तो बाॾाए वेठो, अलाह ॼाणे थो। हिते वरी छा आहे, माफ़ करण जी ॻाल्हि जॾहिं आई त कमाल जा लफ़्ज़ ॾिसो, अलाह पाक पंहिंजे लाइ छा थो चए, अफ़ूवन माफ़ कंदड़, कदीरा, कदीरा छा आहे, वस वारो आहे, वस वारो आहे उन वक़्तु जो मज़लूम दाह करे, उन वक़्तु अलाह पकड़ करे खणी सज़ा ॾेई छॾेसि दुनिया में,
या बि अलाह खे ताक़त आहे। गुनाह कयूं, अलाह जेकॾहिं अलाह जेको गुनाह थिए थो पियो, निमाज़ का नथी पढ़िजे, अलाह जो फर्ज़ु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माण्हुनि चया, जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल इनकार कयो, अलाह पाक केॾी देरि ज़ुल्ज़ुला हाणे तबाह करे छॾिया सभिनी खे। अलाह त लफ़्ज़ कैफ़ी चया पिया आहिनि क़ुर पाक में, पर हिते लफ़्ज़ कहिड़ो आयो आहे? वस वारो आहे। वस वारो आहे, माफ़ कंदड़ आहे पहिरियों, ऐं वस वारो आहे। पर माना वस वारो आहे तॾहिं बि माफ़ करे थो पियो। असांखे जॾहिं वस न हूंदो आहे न त दाहूं कंदा आहियूं, जेकॾहिं वस हूंदो आहे त उन खां बदिलो वठंदा आहियूं। हाणे हिते माना ॻाल्हि छा सम्झ में असांखे अचणु खपे त बदिलो त सोचियो ई न। माफ़ी माफ़ी बाबा वञ पाण ॼाण, वञ अलाह सां ॼाण। असां बदिलो वठी न, असां पंहिंजो अजुर विञाए छॾींदा आहियूं। ऐं असां कयो आहे ईअं, मुंहिंजी ज़िंदगी में त खोड़ दफ़ा मां ईअं कयो आहे। बदिलो बसि चढ़ियो बीठो हूंदो आहे मथां। अलाह अलाह से असांखे उन्हनि मां कर जेके माफ़ कंदड़ आहिनि, दरगुज़र कंदड़ आहिनि इंशा अल्लाह ताला। ऐं माफ़ कंदड़ सां गॾु अलाह पाक कहिड़ी ज़िक्र कयोसीं? क़दीर आयो आहे, माना ताक़त वारो आहे। ताक़त हूंदे बि हू माफ़ थो करे, त असांखे त नंढड़ी ताक़त आहे न। छॾे ॾियूं अलाह ते, बसि पाण ॼाणियो। हिकु कंदा बि आहिनि, वञी पाण ॼाण, पंहिंजे अलाह सां ॼाण। हिन में ॾिसो तव्हां ॿ ॻाल्हियूं आयूं आहिनि, इस्म इन बि आयो आहे, कान बि आयो आहे। त असांखे ख़बर आहे त इस्म इन बि थींदो आहे त इन सां गॾु छा ईंदी आहे? ख़बर इन। ऐं जॾहिं इस्म कान ईंदो आहे त पोइ छा थींदो आहे? ख़बर कान। ख़बर कान। माना इन ईंदो आहे त इस्म इन, ख़बर इन। कान ईंदो आहे त इस्म कान, ख़बर कान। हाणे हिते कहिड़ा आहिनि? असांखे टाइम मिलियो त ॾिसंदासीं, न त सिर्फ़ु आयत पूरी कयूं। ऐं जेको तहफ़ुज़ जी ॻाल्हि आहे न, केॾी वॾी अहम ॻाल्हि आहे हिते अॼु जी ॻाल्हि इहा 149 नंबर आयत में न। अलाह पाक फरमाए ताफ़ु अंसू, माना का चङाई या चङी मिठी ॻाल्हि थिए त हुनखे माफ़ु करे छॾियो। छा सबबु बहितरीनु चयो आहे? घणेई ॾिसो सामूंडी आहे या कुझु ॿियो आहे। हू चवनि तूं मच वाता वराए। हू चवनि तूं मच वाता वराए। अॻु अॻराई जो करे, जंहिं चयो उहा अॻु अॻराई आहे न। अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो की न की। कंहिंसां साड़ो रखियईं, अॻु में चई छॾियईं का ॻाल्हि, उनखे फ़ाइदो ई न मिलंदो। भले चयईं वातों वाराए, जेकॾहिं कंहिं न चयोसि त माना उहो फ़ाइदे में वियो। वातों वाराए जेकॾहिं चयईं, उन खां बदिलो वठी छॾियईं, त पोइ आख़िरत में हुनखे बदिलो थोरी मिलंदो। पोइ हिते तव्हां दुनिया में बदिलो वठी छॾियो, अलाह तव्हांखे थोरी बदिलो ॾींदा। माना अलाह असांखे इनशाअल्लाह माफ़ु करण वारो करे, छो जो अलाह ते रखो जेकॾहिं का ॻाल्हि थिए थी त। ॿी ॻाल्हि शाह साहिबु अञा वरी इम्फसाइज़ कयो आहे हिन ते, ॾिसो। हू चवनि तूं मच, भले हू चवनि तूं मच, वाता वराए वेण। ॾोरापो ॾींदो आहे, कोई हसद मां, को रीस मां, को नाख़ुशी मां, को नाराज़गी मां, कोई बि ॾेई छॾी, सारी चवणु खपे ज़रूरु, बाक़ी बदिलो न ॾियणु वठणु खपे। हू चवनि तूं मच वाता वराए वेण, कोई बि लफ़्ज़ वाता वराए वेण न ॾे जवाबु। सभिनी सी सैयद चए, मन मारे कर मेण। इहे मेण नरम हूंदी आहे, थोरो नरम थिए माण्हू। मन जेको आहे न, मन अंदरि सख़्तु कल्ब न हुजे त न कल्ब सख़्तु हूंदो त न माना को बदिलो वठंदुसि। कहिड़ी ख़बर आहे सुभाणे बीमार जे अस्पताल पइजी वञे माण्हू, बदिलो वठिणो आहे बसि। मूंखे न कुझु चवणु, मूंखे अलाह साईं थोरी ताक़त ॾे, मां हिनखे ॾेखारियां थो, सिधो रस्तो ॾेखारींदोमांसि, पाण ख़बर पइजी वेंदसि। असांजा नानी यादि अची वेंदसि, नाना यादि अची वेंदुसि। अहिड़ो जो न कॾहिं तूं मासां पालो पियो आहे तुंहिंजो, तोखे मां अहिड़ो असरु कंदो मां जो तूं ॾहनि खे ॾस ॾींदे। इहे लफ़्ज़ असांजा आम आहिनि सिंधी में। मूंखे थो चवे तूं, मूंसां थो ॻाल्हाए, तूं कंहिंसां थो ॻाल्हाए, ख़बर पई थी? अलाह अकबर जल शान उहो। माना असां, मां हेॾो ताक़तवर माण्हू, अलाह हेॾो सारो ताक़तवर आहे, उहो कंहिंखे दड़का कोन थो ॾे। असां नंढो आदि करे जहिड़ी अचे थी ताक़त, उहा दड़का ॾे ई ॾे। दड़के जो असरु थिए या न थिए, दड़को ॾियणु ज़रूरु आहे। हू चवनि तूं मच वाता वराए वेण, सभिनी सी सैयद चए, मन कारे मारे कर मेण। खांद वॼाई खेण, कीने मज़ा की न थिए। ऐं हाणे खांद वॼाई खणी जी पूरी माना मूंखे पूरी आई कोन्हे, जेकॾहिं कंहिंखे अचे थी त उहो एक्सप्लेन करे त बहितरीनु। मूंखे टाइम कोन मिलियो, मां ॾिसां। खांद वॼाई खेण, बहरहाल माफ़ी जी ॻाल्हि हूंदी, ठीकु आहे साईं। कंहिं आहे साईं माना जी ख़बर? खांद वॼाई खेड़,
या खांद वॼाई। बहरहाल वॾाई। अॻिते हलूं था। जी साईं, जी साईं। न चई न बसि अच्छा, हलूं था अॻिते। मां सोचियां बहरहाल पियो पर हा, बहरहाल न कया हाणे हलूं था पिया, त मक़सदु त असांखे ख़ैर सम्झ में अची वियो त हिन आयत जो छा आहे, ऐं शाह साहब जो शेर बि सम्झ में अची वियो त बदिलो नाहे वठिणो, माफ़ु करिणो आहे, सिंपल ॻाल्हि। ग्रामर हिन 48 में इहो इस्म कान ऐं इहो आयो आहे, हिन खे पोइ ॾिसंदासीं इंशाअल्लाह ताला अॻिते हली। 150 नंबर आयत तरूं था, 152 असांजी आख़िरी आयत थींदी। 150 थी चए पई, इन लज़ीन यकफुरून बिल्लाहि व रुसुलिही व युरीदून अन युफ़र्रिक़ू बैन अल्लाहि व रुसुलिही व यक़ूलून नुअमिनु बिबाद व नकफुरु बिबाद। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन में थोरो तव्हां ॾिसो, य सभु इहे लफ़्ज़ या सां शुरू था थियनि। य जो मतिलबु छा हूंदो आहे, हिन में छा लिखियलु आहे, या माना उहे जेको हूंदो आहे उहे साम्हूं लाइ ॻाल्हाइबो आहे, यक माना मुखातिबन या मुतकलिम थींदो आहे, या इहो ग़ाइब आहे। गायब है। ग़ाइब आहे साईं, ग़ाइब आहे, पोइ ग़ाइब आहे। जेकॾहिं इहो हाज़िर हुजे हा, साम्हूं सां ॻाल्हाइजे हा, त छा लिखियलु हुजे हा हिते मुतकल्लिम न, उहो मतिलबु या थींदो आहे हुन में। हिन में छा चए, तूं जे लाइ छा हूंदो आहे, त तूं या त तव्हां, त चए त हा त। छो जो तूं लाइ असां छा चवंदा आहियूं, तूं ऐं तव्हां, तूं कम ऐं कम तव्हां, ती त सही। हा, उहो असां कुम तू था सही था चओ, बिल्कुलु कुम सही था चओ तव्हां। हाणे ॻाल्हि छा आहे त हिन में जेके अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि न, जीअं या जिते लिखियलु आहे उन में जेकॾहिं हूंदो उहे, ऐं तव्हां सां तूं असां चवंदा आहियूं ते सां थींदो आहे न, उहो थींदो तक। तक फुरू न हुजे हा त बेशक तव्हां जेके इनकार कंदा आहियो, तक फुरू न, हिन लज़ी न माना उहे जेके तव्हां इनकार कंदा आहियो, फॉर एग्ज़ाम्पल तक फुरू न। अला जेकॾहिं तकफुर हुजे हा त तूं, तकफुरू न तव्हां। ही यकफुर हुजे हा त यकफुरून आहे, उहे माना उहे, ऐं यकफुर हुजे हा त ही हू हू हिकिड़ो, इहो उहो रुगो हू हिकिड़ो, यकफुर माना हिकिड़ो, ऐं यकफुरून माना उहे जमा थी विया। ऐं हिते ॾिसो युरीदून माना हिते आहे त उहे घुरंदा आहिनि, युरीदून माना उहे घुरंदा आहिनि। हाणे युरीदून माना ॻाल्हि कंहिंजी थी हले, हिते माना जमो जी थी हले। ऐं हाणे ॾिसो कहिड़ो त अलाह पाक चए थो पियो, सिधी था पढ़ूं, बेशक इन माना बेशक, ठीकु, उहे जेके इनकार कंदा आहिनि अलाह ऐं संदसि पैगंबर जो, छड़ो अलाह जो न, संदसि पैगंबर जो, ऐं उहे घुरंदा आहिनि त उहे फ़र्क़ु कनि, साईं हिते युफ़र्रिक़ू। जी साईं, हा पैगम्बरनि साईं, जी साईं, पैगम्बरनि जो थींदो साईं। हा संदसि पैगंबरनि जो, हे सही था चओ, पैगंबरनि जो, हा बिल्कुलु सही, हे जमा हुआ। ऐं सही जमा इहो किथां आयो आहे, कहिड़ो लफ़्ज़ आहे ही? साईं इहो युरीदून न, ही त साईं उहे चाहिनि था, युरीद माना घुरणु, ठीकु, रसूल ही साईं। रुसुल रसूल ही, ही हा रसूल हा, ही रुसुल ही कढंदो हिन तो त छा थी वेंदो, रुसुल। रसूल रुसुल जमा हुआ, छाजो जमा हुआ, सिंगुलर हुनजो छा थींदो, रसूल रसूल। रसूल रसूल, रसूल नकिरा आहे, ऐं जेको आहे फॉर एग्ज़ाम्पल रुसुलुनि, इहो बि नकिरा थींदो, पर हू मुफ़रद आहे, ही जमा थींदो रुसुल। रुसुल माना पैगंबर, रुसुली ही माना ही जो मतिलबु छा आहे, अलाह, माना जेके इनकार कंदा अलाह जो, ऐं रसूल हुन जे जो, रसूलनि हुन जे जो, बिल्लाही व रसूल ही माना अलाह, हुन जा रसूल, ही माना हुन जा, ठीकु आहे न साईं, ऐं रसूल हुन जा, इहो जमा मुकसर आहे, जमा सालिम न आहे। छो जो रसूल जेकॾहिं वाहिद आहे या मुफ़रद आहे त जमल आहे रसुल, त पैटर्न चेंज थी वियो, माना लफ़्ज़ चेंज थी वियो असल खां, त इहो माना जमा मुकसर आहे, ठीकु साईं। वयुरीदून ऐं युफ़र्रिक़ू माना बेशक उहे जेके इनकार कंदा आहिनि अलाह ऐं संदसि पैगंबरनि जो,
ऐं उहे घुरंदा आहिनि त उहे फ़र्क़ु कनि अलाह ऐं संदसि पैगंबरनि जे विच में। उहे छा घुरंदा आहिनि त फ़र्क़ु कनि अलाह ऐं संदसि पैगंबरनि जे विच में। ऐं उहे चवंदा आहिनि त असां मञूं था किन पैगंबरनि खे ऐं नथा मञूं ॿियनि पैगंबरनि खे, ऐं नथा मञूं किन खे मञूं था किन खे नथा मञूं। माना ॼणो अलाह ऐं उन जे रसूलनि में फ़र्क़ु करे विया। ऐं उहे घुरंदा आहिनि त उहे वठनि विच वारी ॿी का वाट। सबीला माना वाट, ज़ालिक ॿी बेन, बेन माना विच में, हा बैन नास, माण्हुनि जे विच में चओ न। त हिते या ॾिसो सभु उहे 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 बेन ज़ालिक सबीला का ॿी वाट घुरंदा आहिनि। माना भई अलाह पाक जो हुकुम करे थो पियो त ईमान आणियो अलाह ते ऐं सभिनी पैगंबरनि ते। वरी हू छा कंदा आहिनि, सभिनी पैगंबरनि जो इनकार न कंदा आहिनि, पर चवंदा छा आहिनि त असां मञूं था किन पैगंबरनि खे, नथा मञूं किन पैगंबरनि खे। इहा माना का ॿी वाट था पिया ॻोल्हनि। ऐं अलाह खे इहा छा पसंदि हूंदी ॿी वाट? न, बिल्कुलु बि न। अलाह चए थो त माना उन्हनि जे सभु रुसुली माना सभिनी पैगंबर ते ईमान आणणो आहे न। ठीकु, अॻे आयत अची चुकी आहे, असां सभिनी खे ख़बर पए आहे। पोइ अलाह पाक उन्हनि लाइ छा थो चए जेके ॿी वाट था ॻोल्हनि विची, उलाइक हुमुल काफ़िरून हक़ आहे। हलो ॻाल्हि ख़तमु, तइ थी वई ॻाल्हि। कहिड़ी? उलाइक हुमुल काफ़िरून हक़ आहे। उहे शख़्स ई काफ़िर आहिनि हक़ीक़तनि। माना उहे जेके सभिनी ते पैगंबर ते यकीन न कनि उहे छा आहिनि, काफ़िर आहिनि या न आहिनि? हीअ आयतूं तव्हांखे 151 150 हिते पूरी थी, 151 हिते अञा हले थी पई अॻिते। पर अलाह पाक हिन आयत में अञा ताईं इन में को शक आहे हाणे त जेके सभिनी पैगंबरनि ते ईमान न आणनि उहे अलाह पाक छा उन्हनि खे चयो आहे? काफ़िर साईं। सिधो सो काफ़िर चइबो आहे। ऐं उलाइक जेको आहे न, तव्हांखे मां ॿी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां। तव्हां हिते ही ग्रामर जी ॻाल्हि न आहे, क़ुर पाक जो तव्हां मज़ो ॾिसंदव लफ़्ज़नि में कीअं आहे। तव्हांखे मां ॿुधायां थो, हिकिड़ो मिंट गौर सां ॿुधिजो। हिते अलाह पाक छा थो चवे? हाणे किन जी ॻाल्हि थी हले? जेके इनकार कंदा आहिनि अलाह ऐं संदसि पैगंबरनि जो। ऐं उहे घुरंदा छा आहिनि त फ़र्क़ु कनि अलाह ऐं संदसि पैगंबरनि जे विच में। ऐं उहे पोइ चवंदा आहिनि, हा हू चवंदा आहिनि छा चवंदा आहिनि त मञूं था कि हिकनि पैगंबरनि खे, नथा मञूं ॿियनि खे। असां ज़िक्र करे चुका आहियूं अॻे इहो त इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं किन जेके नवां मुस्लमान थिया यहूदी, अब्दुल्ला बिन सलाम, उन जा किन अज़ीज़ करीब जे किताबनि में नाला असां उहे बि अंदासीं। उन्हनि इहा ॻाल्हि की त असां ईसा अलैहिस्सलाम खे असां मञूं था, तव्हांखे मञूं था क़ुर पाक खे, तौरात खे बि मञूं था, छो जो यहूदी त हुया तौरात। बाक़ी असां ॿियनि किताब कंदा मञूं। उन ते आयत थी बाक़ाइदा त जेके मां या त जेको असां आयत पढ़ी आया हुआसीं, या अय्युहल्लज़ीना आमनू आमिनू, ईमान वारो जेका तव्हां ईमान वठी आया आहियो, ईमान आणियो। कीअं था तव्हां चओ त असां, ऐं उहो क़ुर क्लियर कट चयो। ऐं मां यकीन कयोसीं, मां काफ़ी माण्हुनि जी वीडियो ॿुधी आहे, घणनि माण्हुनि उन्हनि खे एक्सप्लेन सही न कयो आहे। उन्हनि अलाह पाक जी आयत में क्लियर कट लिखियल आहे त तव्हां उन किताब ते जेको तव्हांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे आयो आहे, ऐं उन खां जेको पहिरियों किताब आयो सिधो सो इंजील जी ॻाल्हि आहे। माण्हुनि सभिनी तर्जुमो कयो आहे। घणेई मां नाला बि कोन थो खणा, उन ते तव्हां भले ॿुधी सघो था, कॾहिं बि न आहे त तर्जुमा किथे बि। उन्हनि सभिनी किताबनि खे खयो आहे। क़ुर में किताबनि त आहे ई कोन, किताब अॻिते था हल अचनि। असां ॻाल्हि ज़िक्र करे चुका हुआसीं पंहिंजी आयत में इहो। त ॻाल्हि छा ई, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते यहूदियुनि खे ईमान कोन्हे। ऐं हज़रत यहूदी वरी ईसाई जेके आहिनि उहे वरी माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान नथा आणनि। जेके हाणे जा यहूदी आहिनि त उहे बि नथा ईमान आणनि। माना जेकॾहिं यहूदी ऐं ईसाई जेके अॼु आहिनि, उहे जॾहिं सभिनी पैगंबर ते ईमान नथा आणनि त क्लियर कट हिन आयत में फिट थींदा न, सिधो सो। ॿियो वटि बात ॿी था ॻोल्हनि न, माना कंहिंखे मञनि था, कंहिंखे नथा मञनि। असां मूं को अहिड़ो आहे मुस्लमान मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उम्मत मां जेको कंहिं नबीअ जो इनकार करे, जेको मां चवां मूसा अलैहिस्सलाम कोन थो मञा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त मां मञियो अखियुनि ते, क़ुर बि अखियुनि ते, अलाह साईं बिल्कुलु, पर तौरत ते ईमान कोन्हे को। कोई चई त ॾेखारे।
चंदुसि ख़ुदा जो ख़ौफ़ कर मियां, किथे आई? अलाह जे किताब ते ईमान कोन थो आणे? त असां सभिनी नबियनि ते असांजो ईमान आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सभिनी किताबनि ते ईमान आहे। अलाह पाक चए थो त जेके नबियनि में फ़र्क़ु कनि था पिया उहे काफ़िर। माण्हू अॼुकल्ह जेको आहे न सूर आयत 62 आहे सूर अल बक़रा जी, उन जे लफ़्ज़नि खे खणी घणनि माण्हुनि बहस कया आहिनि त सही, ला ख़ौफ़ुन अलैहिम वला यहज़नून। तव्हां जेके फ़तवा ॾींदा हो त जन्नतूं जी बशारत ॾींदा हो त तव्हांजी मर्ज़ी आहे। क़ुर पाक जी आयत क्लियर कट चयो हुमुल काफ़िरून बसि। ऐं ॿी ॻाल्हि मां ॿुधाइण पियो चाहियां सारी, हा, ही ज़मीरुन फ़स्ल, हिते क़ुर पाक जी आयत ईअं थी सघे पई उलाइकल काफ़िरून, उहे काफ़िर आहिनि, बसि ख़तम ॻाल्हि थी वई। हुम ज़मीर आहे, जंहिंखे चवंदा आहिनि ज़मीर फ़स्ल। हिननि ॿिन्ही जे विच में इहो ईंदो आहे ऐं ही अलॻि कंदो आहे कुझु खे कुझु खां। माना अलाह जेको उन्हनि जी ॻाल्हि कई न, उलाइक उहे कहिड़ा आहिनि, इहे ख़ासि आहिनि, इहे ई काफ़िर आहिनि जेके ई ईमान नथा आणनि सभिनी नबियनि ते। ही माना अहमियत वारी ॻाल्हि थी वई आहे। उहे ई माण्हू, अञा माण्हू पोइ पंहिंजा वही मतिलबु कढे। लफ़्ज़ आयो आहे हिते हुमुल काफ़िरून, हिते आयो आहे लिल काफ़िरीन, हे बि काफ़िर, हे बि काफ़िर, हे बि जमा हुआ, हे बि जमा। वरी काफ़िरून आहे, ही काफ़िरीन आहे, ईअं छो? माण्हू चवंदासीं असां ग्रामर जी ज़रूरत कोन्हे, का असां ग्रामर नथा सम्झी सघूं। ही नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, क़ुर जा माना सम्झण ईंदियूं हिन में। इनशाला त इहो ॾिसंदासीं। आहिनि ॿई काफ़िर जमो जे लाइ आहिनि, पर हिन जो फ़र्क़ु आहे जेको आहे त उहो ख़ासि कंदासीं। काफ़िर आहिनि। जमा जी साईं, मुफ़स्सिल ऐं मुकस्सिर हैं। उहो साईं तव्हां चओ था इहो मारूफ़ ऐं नकरा, इहो जी न हुई। ही बि अल काफ़िरीन आहे, हम्म। ही अल काफ़िरून आहे, ही बि अल काफ़िरीन आहे। हिन में जमा सालिम ऐं सिंध हा, न ही जमो सालिम आहिनि, बिल्कुलु सही था चओ, बहितरीनु साईं, सही था चओ। ही जमो सालिम आहे, काफ़िर काफ़िरून, काफ़िर काफ़िरीन। असल में छा आहे त असां इस्म आहे न, इहो त असां मञूं था न त इस्म आहे, थोरो मुख़्तसर ॻाल्हि कयूं था न त वधीक न वेंदासीं। असां इस्म लाइ छा चवंदा आहियूं त 3 हालतुनि में हूंदो आहे। अल हुजे शुरू में ऐं आख़िर न में तनवीर मंसूब मजरूर ऐं मरफू। ओ एग्ज़ैक्टली, मरसूल। हा, अलिफ हुजे पहिरियों, या हुजे तनवीन, हिन में अलिफ आहे त इस्म थी वियो। ॿी ॻाल्हि इहा त हाणे असां चयोसीं भई मोमिन या काफ़िर, भई मोमिनुन मोमिनन मोमिनिन, 3 शयूं थी सघनि थियूं, मरफू मनसूब मजरूर। भई ही जमा आहे, जमो सालिम आहे, ऊन अची वियो आख़िर में, जमो सालिम आहे, ऊन या ई न ईंदो आहे। त हिन में ही बि त थी सघे थो न त मरफू हुजे या मनसूब हुजे या मनसूब हुजे, छोड़ो वाहिद या मुफ़रत त कोन थींदो, जमा में त ॾिसणो आहे न। इस्म चाहे सिंगुलर हुजे चाहे प्लूरल हुजे, उहो बि मरफू हूंदो, मनसूब हूंदो या मजरूर हूंदो। हाणे आहे छा त जॾहिं जमा सालिम हूंदो आहे त उहो या काफ़िरून हूंदो आहे, ऐं जेको आहे मजरूर ऐं मनसूब हूंदो आहे त काफ़िरीन हूंदो आहे। मरफू में वाव ईंदो आहे, मनसूब ऐं मजरूर में या ईंदी आहे, बसि एतिरो सम्झिबो आहे। इहे जमा मुज़कर आहिनि, सालिम आहिनि, ऐं वरी जमा मुअनस थींदो सालिम में, उहो बि ॾिसंदासीं पोइ इंशाल्लाह। फ़िलहालु अॻिते तालूं आख़िरी आयत असांजी 152 जंहिं ईमान आंदो अलाह ऐं उन जे रसूल में। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त कहिड़ी नंढड़ी ॻाल्हि आहे पर केॾी वॾी ॻाल्हि आहे। अलाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जंहिं ईमान आंदो, मूंखे ॿुधायो त उहो ईमान जो जुज़ आहे न त ॿियनि नबियनि में बि ईमान आणे, ॿियनि किताबनि ते बि ईमान आणे। माना इहो पॉसिबल ई न आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणे ऐं कंहिं किताब या कंहिं नबीअ जो इनकार करे। इहो मुमकिन ई कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह, अलाह पाक उन्हनि जो ज़िक्र छा थो करे। पहिरियों ज़िक्र आयो जिन इनकार कयो पैगंबरनि जो, उहे छा आहिनि? उहे काफ़िर आहिनि, हक़नि तहक़ीक़ उहे काफ़िर आहिनि। हुमुल काफ़िरून, जेको बहस थिए त उन्हनि खे इहा आयत ॿुधायो, पोइ चुप करे छॾियो, पाण खे जेको वञी पंहिंजा फ़ैसिला करे जीअं सम्झे।
152 नंबर आहे त चए थी वई हाणे वरी मौनी जॻह वल्लज़ीन आमनू उहे ऐं उहे जिन मञियो कंहिंखे बिल्लाह अल्लाह खे अल्लाह में ईमान आंदो रसूल ही ऐं रसूल कंहिंजा अल्लाह जा हुन जा वरसूल ही ठीकु आहे। हे ॾिसो असल में छा आहे त ही बिल्लाह हे कीअं हूंदो आहे बे अल्लाह आहे एक्चुअली हे अल्लाह आहे न अल्लाह में ईमान आंदो त ही अल्लाह हुजणु खपे पर बिल्लाह ही हे छो थियो आहे बिल्लाह छो न आहे अल्लाह छो न आहे लिखियलु बिल्लाह भाउ जे करे थियो छा जो ही हर्फ़ जर अची वियो त अल्लाह वञे अल्लाह ई थी वियो सिंपल ॻाल्हि एराब चेंज थी वियो हुनजो हे मरफू जो एराब हुयो ही मजरूर थी वियो बिल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ंदा न बिस्मिल्लाह ही छो चवंदा आहियूं बा जे करे बिस्मिल्लाह न त चवां अल्लाह पर छा जो बा आहे बे इसमे अल्लाह बिस्मिल्लाह ठीकु हाणे हो चेंज थी वई हे में हाणे वरी छा हुयो रसुलुन हुयो इहो आहे नकरा अल कोन अथसि त माना नकरा इस्मा पर हे मरफू आहे रसुलुन ठीकु ईअं हूंदो आहे न आम मरफू कीअं लिखबो आहे रसुलुन या रसुल कजे पर छा थियो जो हिन सां जॾहिं गॾु आयो आहे वाव विच में आयो त माना हीउ चवंदो त हिन जो पैटर्न खणणो आहे हुयो रुसुल या रुसुलुन चइजे त ही जॾहिं ईंदो त पहिरीं त हिन जी तनवीन हली वेंदी ऐं हा ते कसर आई छो जो हिन ते कसर आहे ठीकु आहे हाणे गलत बटन खे दबाई न दबाइस साईं बंदि कयो थोरो साईं न हिनखे दबाइस म्यूट कजो सभिनी खे रेड वारे खे दबा ठीकु आहे रसूलुन ऐं ही थी वियो रसुलुन रसुलुन छा आहे ही ऐं हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे रसुलुन ऐं रसूलुन में रसुल रसूलुन ही रसूलुन माना हिकिड़ो रसूल बिल्कुलु ऐं ही रसूल जमा हुआ माशाल्लाह रसूल त हिते आवा रसूल रसूल ही हुन जा रसूल जंहिं ईमान आंदो अल्लाह में ऐं हुन जे रसूलनि में ठीकु लम माना न ऐं न इहो फ़र्क़ु उन फ़र्क़ु कयो इहो मां सही थो चवां उन फ़र्क़ु कयो उन्हनि फ़र्क़ु उन्हनि कयो फ़र्क़ु छो उहो हिन वाव जे करे इहो फ़र्क़ु हुजे हा त उन या हुन ऐं इहो फ़र्क़ु जमा थी वियो उन्हनि इहो फ़र्क़ु उन्हनि कयो फ़र्क़ु मंझान बैन आहद मिनहुम कंहिं हिक जे बि वल्लज़ीन आमनू बिल्लाह ऐं उहे जिन मञियो अल्लाह ऐं संदसि पैगंबरनि खे वलम युफ़र्रिक़ू ऐं न उन्हनि कयो फ़र्क़ु बैन आहद मिनहुम कंहिं हिक मंझां माना पैगंबरनि में मञण में फ़र्क़ु कोन कयो सभिनी खे मञूं उलाइक पोइ उहे इशारो आहे उन्हनि ॾे उहे माण्हू सौफ़ सिघो ई युतीहिम माना हू ॾींदो उन्हनि खे सौफ़ युतीहिम हू ॾींदो उन्हनि खे ठीकु आहे हीउ जेको आहे युती तव्हां चवंदो त साईं हे त वाव आहे हिते पर हीउ वाव उहो न आहे जमा वारो यो हिन जो जेको आहे न युती माना इहो हिन जो हिसो आहे वर्ब जो इन करे युती माना उहो हिकिड़ो सिंगुलर आहे जेकॾहिं प्लूरल हुजे त छा हुजे यो तू न वाह हुन में अचे हा पोइ यो तू ॿ दफ़ा वाह अचे पोइ माना छो जो हीउ आहे फेल जो पार्ट जमा जो वाव अलॻि अचे हा ॻाल्हि मुंहिंजी साईं क्लियर आई आहे हिते हिकिड़े जी ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ो छो आहे हिते जमा छो न आहे हिते कंहिंजो ज़िक्र थो हले केरु ॾींदो उन्हनि खे अजुर अलाह त पोइ जमा थी नथो सघे हिते जमा जो ज़िक्र अची कोन थो सघे अलाह हिकिड़ो आहे न त युती हुम हिम छो थी वियो इहो थींदो आहे हुम
छो जो या आई आहे न युती अॻियां या आई त या हिनखे हिकदमि कसरा में खणी वेंदी जर में युती हिम पोइ उहो सिघो हू ॾींदो उन्हनि खे उजूरहुम उन्हनि जो अजुर अलाह पाक उन्हनि खे छॾे न ॾींदो सिघो ई उनखे पंहिंजो अजुर मिलंदो जेके नबियनि में फ़र्क़ु कोन कंदा क्लियर साईं ॻाल्हि सम्झ में आई आयत जी आयत क्लियर थी सम्झ में आई ॿई आयतूं टे इहे ॾिसो अलाह पाक कंहिंजो ज़िक्र कयो आहे जेके नबियनि में फ़र्क़ु था कनि उहे काफ़िर थी विया ऐं जेके नबियनि में फ़र्क़ु नथा कनि उनजे अलाह जे मञीदा पहिरीं त अलाह खे न अलाह खे न मञीदा त नबीअ जी त ॻाल्हि ई कोन रही भई अलाह ई कोन्हे त नबीअ जी त ॻाल्हि ई कोन्हे न पोइ त न को किताबनि जी ॻाल्हि आहे हा अलाह खे मञूं पोइ हुननि जे नबियनि सभिनि खे मञिणो आहे बसि बाहि हिते पूरी थी रुसुल ई ऐं रुसुल ई आहे छा थींदो आहे रुसुल माना इस्म आहे न ही हे मजरूर आहे बि इस्म थींदो आहे इहो मुदाफ़िल चइबो आहे मुदाफ़िल पर हिनखे पोइ ख़ैर हलूं था पिया ॿियो सौफ़ असां ज़िक्र कयोसीं सौफ़ थींदो आहे हर्फ़ इस्तक़बाल माना हुन लाइ ईंदो आहे मुस्तक़बिल लाइ सौफ़ इहो थी माना अलाह सां ॾींदो उन्हनि खे मुस्तक़बिल में जल्दी मुस्तक़बिल में छा ॾींदो अजुर अज़ीम ॾींदो इनशा ताला कान अलाह गफ़ूर रहीम अलाह बख़्शणहार महिरबान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाणे तव्हां हीअ असांजी आख़िरी आयत असांजो हिते सबक़ु पूरो थियो आहे थोरो ॿ टे नंढियूं ॻाल्हियूं आहिनि उन खां पोइ असां हिते 3 मिंट पिया आहिनि त असां ख़तमु कंदासीं लेसन ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿुधायो जॾहिं कान ईंदो आहे त उन में छा हूंदो आहे इस्म कान ख़बरूं कान चवंदा आहियूं असां ठीकु आहे हाणे ही साए ऐं ॻाढ़े रंग में छो लिखियलु आहे असांजो सबक़ु तक़रीबन साईं सम्झाणी जो क़ुर पाक जी आयतुनि जो पूरो थी वियो हाणे थोरो ग्रामर जो पार्ट आहे जेकॾहिं को सम्झणु चाहे 2-3 मिंट बसि ठीकु आहे ही माना जॾहिं असां ही लिखियो आहे कान त कान आहे इस्म कान ख़बर कान ही इस्म खे असां साए रंग में छो लिखियो आहे साओ रंग असांजो छा हूंदो आहे मरफू 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 हा इहो ऐं मजरूर साईं नीरो थींदो ठीकु आहे न मनसूब कहिड़ो रखिया हुआ असां हिते ॻाढ़ो रखियो आहे छो जो हीउ मनसूब आहे न हे फतह वारा हाणे तव्हां हिते ॾिसो हिन मां तव्हांखे हिकिड़ो जवाबु मिलंदो रंग मां ई इस्म कान जो छा हूंदो आहे उहो इस्म मरफू ऐं जेको ख़बर हूंदी कान जी उहा छा हूंदी मनसूब हूंदी अचो ॾिसूं हाणे हिते अचूं था पिया कान अलाह समीन अलीम आहे भई हीउ जेको अलाह आहे न इहो छा आहे मरफू आहे मरफू आहे इहो आहे इस्म कान ठीकु थी वियो हाणे असांखे ख़बर पइजी वई असांखे चयोसीं त कहिड़ा इस्म कान थींदो ऐं कहिड़ो ख़बर कान थींदो हुनखे छॾे ॾियो छड़ो हिकिड़ो ज़हन में रखिजे त जिते कान ईंदो इस्म कान हुनजी ख़बर कान हाणे इस्म कान छा आहे ख़बर कान छा आहे अञा वरी पोइ सम्झंदासीं फ़िलहालु एतिरो सम्झिबो त इस्म कान जेको हूंदो आहे उहो छा हूंदो आहे मरफू मरफू ऐं जेको ख़बर कान हूंदी आहे उहा छा हूंदी आहे मनसूब इहा ख़बर कान आहे इहा मनसूब आहे समीअन हाणे तव्हां सम्झ में अचे थी त जेको आहे मरफू मनसूब मजरूर छो अहम आहे सम्झणु एॾो पार्ट आहे हुनजो क़ुर पाक खे सम्झण में जेको असांखे मरफू मनसूब मजरूर जी ख़बर न पई त असांखे क़ुर सम्झ में न ईंदो सिखणो आहे न असांखे तर्जुमो त पढ़ी वेंदासीं लफ़्ज़नि खे सुञाणूं था हाणे इनशा अल्लाह ताला सां त छा थियो इस्म कान मरफू इस्म कान मरफू ऐं ख़बर कान मनसूब पहिरीं इहो सम्झोसीं त कान ईंदो त इस्म कान हूंदो ख़बर कान हूंदी हाणे उहो ॾिसूं था पिया हिते त भई इस्म कान जेका ईंदी उहा मरफू हूंदी ऐं मरफू लफ़्ज़ कहिड़ो आहे अलाह इहो छो मरफू आहे जो हिन जी इराबी हालत कहिड़ी आहे दम ठीकु आहे त मरफू थी वियो समय ही मनसूब आहे छो मनसूब आहे छो जो हिन जी इराबी हालत कहिड़ी आहे तनवीन कहिड़ी फतह त तनवीन त हिनखे इस्म ॾेखारींदी ऐं हुनजी इराबी हालत कहिड़ी थींदी मरफू या मनसूब या मजरूर त ॻाढ़े अखर में असां कहिड़ो लफ़्ज़ लिखंदा आहियूं मनसूब
त माना हीअ ख़बर कान मनसूब आहे। पोइ हीअ छा आहे, हीअ पोइ चवंदासीं हीअ बि त ख़बर वांगुरु आहे, हीअ बि मनसूब आहे। पोइ हाणे छा कजे, हीअ बि ख़बर आहे, हीअ बि ख़बर कान आहे। हाणे त ॿ ख़बरूं थी वियूं, ॿ ख़बरूं थी वियूं त पोइ हिनखे चओ ख़बर अवल, ख़बर कान अवल, ऐं ख़बर कान सानिन, ॿी ॿ ख़बरूं कान थी वियूं हिन में, ख़तमु। सिंपल ॻाल्हि। अॻिते हलूं था पिया, क़ुर पाक चए थो पियो फ़इन अल्लाह कान गफ़ूर अफ़ूवन क़दीर आहे, असां जेको ज़िक्र कयोसीं हिते। हाणे इन में छा आहे, इस्म कान वरी ख़बर कान हिते आयल आहे। इन खां पहिरीं छा आयल आहे, इन में बि छा थींदो आहे, इस्म इन ख़बर इन। हाणे इस्म कान, ओहो हिन में कहिड़ी ग़लती आहे हिते, सॉरी हिन में का ख़राबी थी वई आहे मूंखां हिते, हीअ थोरो रंग चेंज थी विया आहिनि। हीअ कहिड़ो रंग हुजणु खपे एक्चुअली, ॻाढ़ो साईं। ॻाढ़ो थियणु खपे, छो जो ख़बर जेका आहे उहा मनसूब हूंदी आहे इस्म कान जी न, त हिते ॻाढ़ो रंग हिनखे अचणु खपे। ऐं इन में छा हूंदो आहे, हिन में उल्टो आहे, इन में छा हूंदो आहे, हीअ छा हूंदो आहे, इस्म छा हूंदो आहे, ग्रीन साईं। इन में, इन में हाणे इस्म कहिड़ो आहे, मनसूब आहे, ॻाढ़ो रंग अथसि, हीअ सही आहे। ऐं ख़बर जेका हूंदी आहे उहा वरी छा हूंदी आहे, उहा मरफ़ू हूंदी आहे। हिन में कान में इस्म मरफ़ू हूंदो आहे, इन में इस्म मनसूब हूंदो आहे। हाणे ॾिसो हे अलाह लिखियलु आहे, इन आहे न, इन खां पोइ अलाह लिखियलु आहे, त हीअ जेको आहे, हाणे ॾिसो हिते इन एतिरा चऊं अलाह छा आहे, मनसूब आहे साईं। मनसूब छो आहे, हीअ फ़तह अथसि न, फ़तह अथसि त इहो छा थींदो, इस्म इन। माना जॾहिं असां चवंदासीं इस्म इन, उहो छा हूंदो, मनसूब। अचूं कान ते, हीअ जेको आहे हिन खां वठी हेसि ताईं सॼो इहो आहे कान अफ़ूअन क़दीर आहे, इहा सॼी ख़बर इन आहे। हाणे जॾहिं सॼी ख़बर इन आहे त ही ख़बर इन छा हूंदी आहे असांजी, इस्म इन छा हूंदो आहे, मनसूब। ख़बर इन छा हूंदी आहे, मरफ़ू। पर असांखे मरफ़ू न चवंदासीं, छो हिकिड़ो लफ़्ज़ न आहे न, असांखे हीअ सॼे खे कीअं सम्झूं त मरफ़ू आहे, हीअ त हिन मनसूब लिखिया पिया आहिनि, त हिन सॼे खे असां छा चवंदासीं, चवंदासीं इहो फ़ी महल रफ़, माना रफ़ जी जाइ ते, मरफ़ू जी जाइ ते इहा ख़बर इन अची वई आहे, इहा रफ़ में आहे ईअं सम्झो, इहा मरफ़ू आहे ईअं सम्झिजे, छो जो इहा ख़बर इन आहे। ठीकु थियो, इहो अञा अॻिते सम्झ में ईंदा, पर कॉन्सेप्ट इहो एतिरो कयूं था पिया। हाणे जॾहिं वरी कान ते ईंदासीं त कान अफ़ूवन क़दीर आहे, इन ख़तमु थी वियो। हाणे कान आयो आहे न, त कान में जॾहिं थींदो, हिते असल में हिन में केरु हूंदो आहे, इस्म कान छा थींदो, हूअ हिन में अंदरि आहे, उहो असां पोइ सम्झंदासीं। ऐं अफ़ूअन थींदो हिन जो, इहा हूअ जेको आहे इहो मरफ़ू आहे, इस्म कान, ऐं हिन जी ख़बर कहिड़ी थींदी, मनसूब अफ़ूवन। ऐं वरी छा थींदी, ॿी ख़बर बि आहे हिन में, क़दीर आहे, सॉरी क़दीर आहे, सक़द न थींदो, क़दीर आहे, सॉरी ग़लति लिखियलु आहे, इहा ख़बर कान अगेन, हीअ ख़बर कान अवल, ख़बर कान सानिन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सां पंहिंजो सेशन पूरो था कयूं पिया। अलाह में बि ईअं ई थींदो, स्लाइडियूं तव्हां सां शेयर थींदियूं इंशाअल्लाह ताला। बहरहाल हिते हिनखे ख़तमु था कयूं लेसन खे, बसि इंशाअल्लाह पोइ वरी पढ़ंदासीं, काफ़रीन जो बि हिन में आयल आहे कुझु, पर टाइम थी वियो आहे। ठीकु साईं, हिते पोइ दुआ था कयूं अलाह पाक खां, अलाह साईं तूं पंहिंजा मौला साईं असांजे हिन क़ुर शरीफ़ खे सिखण सिखाइण खे क़बूल फरमाए मुंहिंजा मौला पाक, ऐं जेके इलाही कमी आमीन। कोन्हे ग़लती थियूं आहिनि अलाह साईं माफ़ु फरमाए। ऐं अलाह साईं ख़ासि ॻाल्हि इहा त असांखे इन्हनि हिदायतुनि ते जेकी क़ुर पाक में असां सिखियूं आहिनि, अलाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ख़ासि तौर ते जेका आहे इहो दरगुज़र कयूं, अलाह केॾो हिकिड़ो तमामु वॾी हिकिड़ो सबक़ु आहे असांजे लाइ। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त साईं कुरान शरीफ़ टे भेरा पढ़ूं, जो असांजो दोस्त जेको आहे इरफान भुटो